गुड मॉर्निंग मैम। गुड मॉर्निंग। अॼु क्लास में मां तव्हां सभिनी खां सवाल कंदीसि, तव्हांखे जवाब ॾियणा चाहिनि। ओके मैम। हलो ॿुधायो, तव्हांजे हिकु दोस्त खे 200 रुपए जी ज़रूरत हुई, तव्हां हुनखे 500 जी नोट ॾिनव, त हाणे हू तव्हांखे घणा पैसा वापसि ॾींदो? मैडम मां ॿुधायां? हा पप्पू ॿुधाए। 1 बि रुपयो कोन ॾींदो। चरियो आहीं छा? एतिरी बि गणित कोन थी अचे ने छा तोखे? न मूंखे गणित त अचे थी मैडम, पर तव्हां मुंहिंजे दोस्त खे कोन था सुञाणो। उहो कंजूस आहे, उहो 1 बि रुपयो वापसि कोन ॾींदो। मैडम तव्हांखे सभु पतो आहे न? हा पुछ, छा पुछणो आहे? हा त मैडम मूंखे चओ न कि ये शुगर वारी मरीज चीनी छोकिरी सां शादी करे सघंदो कि न? छा ते मस्ती पई हले, मजाक पियो हले? बेवकूफ़, चुप कर, फालतू सवाल पियो पुछी। बच्चो रोज बादाम खाओ, उन सां दिमाग तेज थींदो अथव। ओ गप्पू, ॾिस ॾिस गप्पू सुम्हियो पियो आहे, उथारिस। गप्पू सुम्हण ईंदो आहे कि पढ़ण ईंदो आहे हिते? ना मैडम मां किथे सुम्हियो पियो आहियां, मां त जाॻां ई पियो। हा त ॿुधाए, बादाम खाइण सां छा थींदो आहे? बादाम खाइण सां बादाम ख़तम थी वेंदी आहे। चरियो आई मांगे, सुबह खां स्कूल ई न अचिजा तूं, सुम्हण ई अची पियो स्कूल में।